असां अस्सलाम वालेकुम। असां नौंदरे जा शागिर्द आहियूं। सभु असां गॾिजी करे हिकु आवाज़ु उथारियो आहे सिंध जे शऊरनि खे आज़ादु जे लाइ। असांजे मुल्क पाकिस्तान में शऊर जे ख़िलाफ़ु जेको बि शऊर जे लाइ जेको बि ॻाल्हाए थो उन्हनि खे खंबियो थो वञे। जेको बि पंहिंजे हक़ ते ॻाल्हाए थो जेको बि ॻाल्हाए थो उन्हनि खे खंबियो थो वञे। हिन वक़्तु करंट सिचुएशन में गनी अमान चांडियो खे ऐं सरमन मीराणीअ खे कराचीअ मां बग़ैर कंहिं केस ते खंबियो वियो। वरी उन्हनि खे शागिर्दनि खे हिकु दहशतगर्दी जो इल्ज़ाम थो ॾिनो वञे। छा इहो तव्हां पाण मीडिया ते ॾिसो था हुन छोकिरे जो को बि अहिड़ो क्राइम कोन्हे, कंहिं बि रिकॉर्ड में हुनजो क्रिमिनल रिकॉर्ड उन्हनि जो कोन्हे, पोइ बि उन्हनि खे खंबी करे उन्हनि जे लाइ चयो थो वञे त उन्हनि वटि बम आहिनि, उन्हनि वटि हथियार आहिनि। छा तव्हां किथे बि उन्हनि खे ॾिठो आहे कंहिं बि दहशतगर्दी वारे कानून में किथे बि ॾिठो आहियो? कुझु बि न। पोइ बि उन्हनि खे खंबियो वियो। छाजे करे त उन्हनि शऊर जॻायो, उन्हनि शागिर्दनि खे उथारियो, उन्हनि पंहिंजे हक़ ऐं आज़ादीअ जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻाल्हायो। उन्हनि छा घुरियो? उन्हनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शऊर घुरियो, उन्हनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा हक़ घुरिया। उन्हनि ॿियो कुझु न घुरियो। उन्हनि तालीम जी मेरिट घुरी, उन्हनि तालीम जो हक़ु घुरियो जेको असां सिंधियुनि जो हिकु बेसिक राइट आहे। हुननि ॿियो काई बि पंहिंजी को घर ई का पंहिंजी फरमाइश न रखी। हुननि सॼी सिंध जी फरमाइश रखी जिन्हनि जे लाइ उन्हनि खे खंबी करे उन्हनि ते कूड़ा केस लॻाए करे कोर्टनि में पेश कयो वियो। जंहिं खां पोइ सिविल उन्हनि जो जेको जज हुयो उन्हनि बि उन्हनि खे बाह भरी उन्हनि खे आज़ादी ॾिनी। उन खां बावजूदि हिकिड़े घंटे खां बाद उन्हनि खे वरी हिकु ॿिए तरीक़े सां खंबी करे उन्हनि खे गुम कयो वियो आहे। छा हिते हिन सिंध में इहो कानून आहे? छा असांजे पाकिस्तान में इहे इन कोई बि अहिड़ो कॉन्स्टिट्यूशन ॿुधायो जंहिंमें खंबिण जो कानून हुजे? ॿियो केरु थो खंबे? इंटेलिजेंस एजेंसी नारा था खंबनि। छो था खंबनि? छो जो असां शऊर जे लाइ था ॻाल्हायूं। छो था खंबनि? छो जो असां शागिर्दनि खे उथारियूं था। छो था असांखे खंबनि? असां मेरिट ते था ॻाल्हायूं, असां पंहिंजे हक़ ते था ॻाल्हायूं। असांखे उन ॻाल्हि जे लाइ थो खंबियो वञे। छा हे तव्हांजो कानून आहे? छा ही तव्हांजी रियासती तव्हांखे चए? कुझु बि अहिड़ो न आहे। हर शइ ॿियनि सूबनि में जारी आहे। उते मेरिट आहे, उते हर शइ आहे। उते पंहिंजे हक़नि जे लाइ कोई ॻाल्हाए त उन्हनि खे हक़ बि मिलिया वञनि, उन्हनि खे का तकलीफ़ बि न अचे। असां हिते अगरि कंहिं हक़ लाइ ॻाल्हायूं त असां खंबिया वञूं, असां मारिया वञूं। असां तव्हां ॾिसो केतिरा शागिर्द मारिया विया। असां बि तयारु आहियूं, तव्हां मारियो भले, पर असांखे हक़ त ॾियो न। तव्हां केतिरा शागिर्द मारींदव? हर जॻह ते शागिर्द वेठो आहे। हीअ सिंध खे आबाद करण वारा शागिर्द आहिनि। हिन सिंध खे वधाइण वारा हीअ सिंधी ही महिराण वारा आहिनि। तव्हां उन्हनि सिंधियुनि खे न मारियो। जिन्हनि जे वोटनि ते तव्हां अॻिते ईंदा आहियो तव्हां उन्हनि शागिर्दनि खे था पोइते कयो। जिन्हनि जे शऊर ते तव्हांजा नाला रोशन थींदा आहिनि तव्हां अॼु उन्हनि माण्हुनि खे था पोइते कयो। छा तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन में इहो ई लिखियलु आहे? छा तव्हांजी सियासत तव्हांखे इहो सेखारियो आहे? छा असांजे बेसिक राइट्स में इहो आहे तव्हांखे खंबियो? असांजे बेसिक राइट्स जेके आहिनि उन्हनि ते गौर फ़िक्र रखियो वञे, उन्हनि खे उहे असांखे मुहैया कया वञनि, उहे असांखे ॾिना वञनि। असां अॼु चुप वेठा आहियूं त इन जो इहो मतिलबु न आहे त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सॼी उमिरि चुप रहंदासीं। असां सॼी उमिरि असां पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदासीं। भले हिकु न तव्हां लख मारियो, हक़ लाइ असां विढ़ंदा रहंदासीं।